अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सन टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां था राजड़। नए असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में ॻाल्हाईंदासूं मकानी इदारनि जूं जेके चूंडूं थियूं आहिनि, 3 मरहला मुकमिल थी विया आहिनि। सिंध जे 81 जेके मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल्स आहिनि, जेके मकानी इदारा आहिनि, उन जूं चूंडूं रुकियल आहिनि तकबंदियुनि जे करे, ऐं इम्कान आहे त उहे बि जल्दी इलेक्शन थी वेंदी। सांगड़ ज़िलो रहियल हो जंहिंमें 17 डिसंबर ते पोलिंग थिए पई। ओवरऑल सिंध में जेका मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जी मकानी इदारनि जी चूंडुनि दौरान कारकर्दगी रही, उनजो जाइज़ो वठंदासीं। मुकमिल तौर ते उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी गैर मुतवक़्क़ा तौर ते तमामु वॾी कामयाबी हासिल कई। पंहिंजनि इलाइक़नि में मुतहदा क़ौमी मूवमेंट बि कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि में जंहिं क़िस्म जी कारकर्दगी ॾेखारी आहे, जेके मुख़्तलिफ़ तजदीद निगार हुआ उन्हनि खे कुझु शक शुबा हुआ त शायदि मुतहदा जे ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन हले पियो उन जे करे का उन्हनि जी कारकर्दगी ते मनफ़ी असरु पवे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका 8 सालनि जी कारकर्दगी आहे, जिते सभु असांजा दानिश्वर, लेखक, सान्यावंद मुसलसिल तनक़ीद कंदा रहिया, पर आवाम जो जेको मैंडेट हो, वोट जो जेको पावर हो, उहो वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हक़ में हलियो वियो। असांजी कॉमप्रस्त पार्टियूं उहे इन्हनि इलेक्शन्स में हुयूं, उन्हनि जी कारकर्दगी कहिड़ी रही। पर पीपल्स पार्टी एॾी वॾी बेड गवर्नेंस, करप्शन, अकरबा परवरी जे इल्ज़ामनि जे बावजूदु एॾा वॾा रिज़ल्ट कीअं ॾेई सघी, इन्हनि सभिनी ते ॻाल्हाईंदासीं। ऐं मूंखे जॉइन कयो आहे सिंध जे नाम्यारे लेखक, कालम निगार ऐं तजदीद निगार जनाब नसीर मेमन साहब। साईं, तव्हांखे भलीकार चवंदा। तव्हां इलेक्शन खां अॻु में बि सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठंदा रहियो, लिखंदा रहियो, ॻाल्हाईंदा रहियो। इलेक्शन जे ॾींहंनि में बि तव्हांजा तजिया साम्हूं आया, ऐं इलेक्शन खां पोइ बि तव्हां इन्हनि सभिनी मामलनि ते रोशनी विधी। पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ते सभिनी जी तनक़ीद आहे त 7-8 सालनि में उन सिंध खे तबाह बर्बाद करे छॾियो, खंडर बणाए छॾियो। करप्शन आहे, अकरबा परवरी आहे, बद इंतज़ामी आहे। सिंध जे माण्हुनि त असां जूं दाऊं कूकूं उहे पंहिंजी जाइ ते, सिंध जे माण्हुनि त वरी उन्हनि खे ई मैंडेट ॾिनो आहे। इन जो मतिलबु आहे त आवाम त ख़ुशि आहे, रुगो आङिरी ते ॻणण जेतिरा कुझु दानिश्वर, कुझु तनक़ीद निगार जेके आहिनि, उहे वेठा पाकिस्तान पीपल्स पार्टी ते तनक़ीद कनि। असां जेको वोट मिलणु आहे उनखे तव्हां अवाम जे ख़ुशि हुजण सां इक्वेट नथा करे सघो। सही, ठीकु आहे, अवाम जी राय आहे, इन ताईं असां मञूं था। हाणे जॾहिं तव्हांखे राय ॾियणी पवंदी आहे, मिसाल तौरु मां चवां त ही कोप मूंखे नथो वणे पर चांहि त हिन में पीअंदुसि, छो त ॿियो मुंहिंजे साम्हूं आहे कोन। सही, हाणे तव्हां नथो चई सघो त मूं हुन में चांहि पी आहे त मां हिन कोप मां ख़ुशि आहियां। सो वोट जी जा डायमेंशन ॿिया आहिनि। लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थिए थी घिटीअ ते, उन में पार्टी ऐं पार्टी मैनिफेस्टो हिकु हद ताईं अपील कंदो आहे, उन खां वधीक इन्फ्लुएंस कंदो आहे त उहो माण्हू मक़ामी तौर ते पाण केतिरो इन्फ्लुएंस थो करे, उन जा पंहिंजा कॉन्टेक्ट्स केतिरा आहिनि, ऐं पोइ ॿियो त उते पैसो केतिरो थो हलाए। पहिरें त असां सभु सम्झंदा हुआसीं त पैसे जी रांदि आहे सूबाई ऐं नेशनल असेंबलीज़ जे सीटुनि में। हेठी सतह ते थींदो त को ग़रीब गुरबो, को हारी मास्तर, को दर्स, को कमु कंदड़, को मोची, इहे वीचारा बि शायदि को मिडिल क्लास जो माण्हू, को स्टूडेंट, को उस्ताद, को मास्तर, को उहे बि शायदि अची वञनि। पर हाणे हेठी सतह ते बि जेको हीउ पीपल्स पार्टी दौर में हीअ जेका कारे धन जो राज थियो आहे, एतिरो पैसो हेठी सतह ते माण्हुनि वटि, माण्हू सभिनी जी त मां ॻाल्हि नथो कयां, जेके माण्हू पैसो ठाहे ॼाणनि, सो उहो बि जंहिं स्केल ते हलियो आहे त उते जड़े तड़े विचोले तबिके जे माण्हू जी पहुच जी ॻाल्हि कान्हे का। सही, ॿी ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टी हाणे उन्हनि वॾेरनि जी शायदि चौथी नसुल खे सिंध जे मथां लागू कयो आहे, मड़ियो आहे, जेके 3 नसुलनि खां सिंध ते राज कंदा पिया अचनि। ऐं उन्हनि में के चङा माण्हू बि आहिनि, ईअं न आहे त को सभु मां चवां त सभु ख़राबु आहिनि, या मोरूसियत हमेशह ख़राबु हूंदी आहे, ईअं कोन्हे। पर हिकिड़ो वॾो अंग उन्हनि माण्हुनि जो आहे जिन जो सिंध में माज़ी में किरदारु बि सिंध खे को फ़ाइदो ॾियण बजाए हानियो ॾियण में वधीक रहियो आहे। ऐं हाणे बि उन्हनि जो मां नथो एक्सपेक्ट करियां, मुमकिन आहे उन्हनि जी ईंदड़ जनरेशन में के वधीक सुठा माण्हू बि हूंदा, मां उनखे आउटराइटली रद्द नथो करणु चाहियां, पर ट्रेंड उन्हनि जो इहो आहे। हाणे इन क्षेत्र में अचूं त इलेक्टोरल पॉलिटिक्स जे अंदरि ऑप्शन्स जो मसइलो सिंध में ॾाढो सीरियस आहे। कुझु लोकल सतह ते किथे किथे नंढड़ा नंढड़ा तव्हांखे डेंट मिलंदा, पर मिसाल तौरु तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टीअ जा जेके MP ऐं MNA लेवल जा माण्हू आहे, UC जी सीटूं तव्हां भाराए विया। बिल्कुलु ईअं बि थियो आहे। एग्रीगेट वैल्यू में रिज़ल्ट ॿी शइ हूंदी आहे, पर जेकर तव्हां लोकल सतह ते ॾिसो, कराची में कंहिं दौर में पीपल्स पार्टी जी ठीकु ठाक प्रेज़ेंस हूंदी, बेनज़ीर साहिबा जे तौर ते तमामु सुठो इन्फ्लुएंस हुयो कराची जे घणनि इलाइक़नि में। हींअर अनफॉर्चुनेटली जो तव्हां जो नेशनल सिनेरियो ॾिसंदो
त पहिरें चवंदा त पीपुल्स पार्टी सिंध जी पार्टी थी वई आहे, हाणे त सिंध जे बहिराड़ियुनि जी पार्टी थी वई आहे। स्पेसिस सरेंडर कया अथनि। हैदराबाद में 2001 में मुशर्रफ जे दौर में जॾहिं सभु कुझु तव्हांजे ख़िलाफ़ हो, तॾहिं तव्हां मेयर थिया हुया, नाज़िम थी विया हुया, ऐं पोइ वरी तव्हां जेका उनजी जोग्राफी बदिली ऐं माण्हुनि सां तव्हां वाइदो कयो त तव्हां अची उनखे रिस्टोर कंदा, उहो तव्हां न कयो। पर हींअर ते कासमाबाद जी बि म्यूनिसिपैलिटी अलॻि हुई, बिल्कुलु उनजे नतीजे में तव्हां हैदराबाद प्लेट में रखी ॾिनी। मीरपुर ख़ासि को रीज़न न हुयो, मूंखे त लॻे थो इन जे पुठियां मफ़ाहमती डील आहे, माण्हुनि खे ॾेखारण लाइ हू दुरब कोमपरस्ती बीठी आहे पंहिंजे मुहाजिरनि लाइ, हीअ बि वरा कोमपरस्ती बीठा, पुठियां कुझु शयुनि ते कनेक्शन्स बरक़रार आहिनि, नतीजे में मीरपुर ख़ासि तव्हांजी वई। सो इहे सॼियूं जेके पॉलिटिक्स जा जेके तरीक़ेकार आहिनि न पीपुल्स पार्टीअ जा, ऐं ॿई धुरियूं हिकिड़े प्रेशर में बि आहिनि, जेको कुझु माहौल हले पियो, ॿई धुरियूं डेस्परेट हुयूं त असां ॾेखारियूं त असां एग्ज़िस्ट कयूं था पॉलिटिकली। पर नेशनल सीनेरियो वधीक वरींग आहे, ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टीअ लाइ, जेका सभ खां वॾी पाकिस्तानी सतह जी जमायत सराइबी हुई, ऐं लिटरली पंजाब में इंक्लूडिंग हींअर इस्लामाबाद में बि कैंडिडेट्स न पे मिलिया पार्टीअ खे। उहा पार्टी जंहिंजी टिकट वठण लाइ माण्हू कतारूं ठाहींदा, उनखे अॼु कैंडिडेट्स नथा। न नसीर साहब, तव्हां ॾिसो ॻाल्हि कई त लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन, उनमें पार्टी या पार्टी जो मंशूर प्रोग्राम उहो घटि उन जे अहमियत आहे। जेको उते बासिर माण्हू आहे, उते बासिर अॻुवान आहे, उहो वधीक मैटर करे थो। तव्हां ई ॻाल्हि जेका कयो पिया त पंजाब में, KP में या इस्लामाबाद में पार्टी जी टिकट ते को माण्हू अचण लाइ तयारु कोन हो, आज़ादु माण्हू बीठा आहिनि ऐं खटिया बि आहिनि। इस्लामाबाद में बि अहिड़ा 3-4 नाज़िम खटी आया आहिनि, पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि, रहीम यार ख़ान में अलबत्ता पाकिस्तान पीपुल्स पार्टी अक्सर सां आई आहे, ऐं शायदि हुनजो डिस्ट्रिक्ट ज़िले नाज़िम बि थी वञे। पर सिंध जे हवाले सां तव्हां ॾिसो, सभु माण्हू पीपुल्स पार्टी टिकटुनि ते बीठा आहिनि। पीपुल्स पार्टी जो माना पंजाब ऐं सिंध में इहो फ़र्क़ु त आहे न, त पीपुल्स पार्टी टिकट ते बीठा, आसूफ़ ज़रदारी जी तस्वीर बि, हिते माण्हू आसूफ़ ज़रदारी जी तस्वीर हणण लाइ तयारु कोन आहे, लियारी में बि न पिया आहिनि। अच्छा, ऐं ॿियो 2013 जी इलेक्शन, जीअं तव्हां जेकॾहिं तव्हां कराची जी ॻाल्हि कयो था, त कराची में 2013 जी इलेक्शन ऐं हिन इलेक्शन में फ़र्क़ु आहे। पीपुल्स पार्टी इम्प्रूव कयो आहे। 2013 जी इलेक्शन जे भेट में जेकॾहिं ॾिसूं था, जेको MNA ते MP हकीम बलोच वारा, शफ़ी जामोट वारा इहे खटिया आहिनि, त हीअं त पीपुल्स पार्टी इम्प्रूव कयो आहे कराची में। न, कराची में मजमूई तौर ते इम्प्रूव कोन कयो अथई। मिसाल तौर लियारी स्ट्रांग होल्ड पीपुल्स पार्टी जो उते लूज़ करे वई। इवन इहो रिपोर्टेड आहे न्यूज़ पेपर्स में त उते क़यादत पाण फ़ैसिलो कयो त लियारीअ में, तव्हां ॻाल्हि कयो ज़रदारी साहिब जी तस्वीर ॾिनी, लियारी में बि ईअं थियो। सही। हाणे इहा ख़ैर मतिलबु मां इन ॻाल्हि खां हटी करे हिकिड़ी ॻाल्हि, माना इन खां इनकार कोन्हे त पीपुल्स पार्टी खे वोट मिले थो, माण्हू वोट ॾियनि था, इन खां कंहिंखे बि इनकार न करणु घुरिजे। पार्टीअ जे पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ रखणु ॿी ॻाल्हि आहे। सही। पर मां इहो चवां त पार्टीअ खे वोट ई न मिलियो आहे, सभु कुझु कूड़ा, ईअं कोन्हे को। ठीकु आहे, उन जा रीज़न्स थी सघनि था। मिसाल तौर रीज़न्स ते ॻाल्हाए सघूं था न, ही इलेक्टोरल पॉलिटिक्स आहे न, इन में इन जी डायनामिक्स इंटायरली डिफरेंट आहे। हिकु आम माण्हू, हिकिड़ो त लोकल मसइलो आहे ई आहे त लोकल लेवल ते केरु केतिरो इन्फ्लुएंस कमांड करे थो, उहो तमामु घणो मैटर कंदो। ॿी ॻाल्हि इहा हूंदी आहे त माण्हू लॉजिकली इहो बि ॾिसंदा त जेका धुर प्रॉविंस जे अंदरि हुकूमत में आहे, ऐं तव्हां चइनी सूबनि में ट्रेंड ॾिसी छॾियो, बिल्कुलु उनखे वोट मिलंदो, छो त उनखे ख़बर आहे त भई अॻियां जीअणो मरणो उन्हनि माण्हुनि सां आहे, थाणो उन्हनि वटि आहे, डिप्टी कमिश्नर उन्हनि जो आहे, कमु उन्हनि खां वठिणो आहे। तव्हां मुशर्रफ जे दौर में जेके 2-4 नाज़िम पीपुल्स पार्टीअ जा हूंदा, उन्हनि जा हथ पेर ॿधल हूंदा, सभिनि खे यादि आहे त उहे वेठा मातम कंदा, पिटींदा, रड़ियूं कंदा, उनजी केरु ॿुधंदो कोन हो। ख़ैरपुर में हालत इहा हूंदी त मर्ज़ीअ सां DC रखंदा, DC नाज़िमा खां ॻाल्हाइण लाइ तयारी न हूंदो हुयो, कई वाक़िया अहिड़ा थिया। सो इन जे करे जेका माण्हुनि जो जेको लॉजिक्स हूंदो न, उहो इहो बि ॾिसंदा त मथे वेठो केरु आहे हुकूमत में, अञा ताईं पावर कंहिं वटि आहे। हा, अलबत्ता तव्हां नेशनल ऐं प्रोविंशियल असेंबलीअ वांगुरु हिते बि 3 महीननि लाइ आणियो न्यूट्रल सेटअप, शायदि नतीजा ॿिया हुजनि। मां नथो चवां त को पीपुल्स पार्टी हाराए वेंदी, पर नतीजनि में फ़र्क़ु ईंदो। ॿियो त हींअर सिंध जे अंदरि हेठी सतह ते ॾाढो मुड़सीअ जी सियासत जूं पाड़ूं बि वधीक गहरियूं थी वियूं आहिनि। पीपुल्स पार्टी माज़ीअ में इहे तरीक़ा यूज़ कोन कंदी, हाणे उहे बि करे थी। पोइ जॾहिं ॾाढे सां ॾाढो टकराइजे थो त बदी न तमाम हलियो थो वञे, उते भला ॿियो कहिड़ो जहिड़ो, भला तव्हांजे ख़्याल में ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा को ग़ैर मामूली मफ़ाम पंहिंजो प्रोग्राम खणी आयो छा वेलफेयर जो माण्हुनि खे नज़र अचे, पर हुन में दम हुयो, हुन चयो त ठीकु आहे, तव्हां इहे तरीक़ा यूज़ कयो था, इहे तरीक़ा मूंखे बि अचनि था, उहो खटियो। सो सुभाणे जेकर तव्हां न्यूट्रल स्पेसिस क्रिएट करियो ऐं 2 माण्हू ॿिया बि अहिड़ा जेकर बीही रहनि त शायदि उहे बि स्पेस क्रिएट करे वञनि। न, पोइ शिराज़ीन जो जेको थियो आहे अशर, उनखे पोइ तव्हां कीअं था ॾिसो? शिराज़ी मिर्ज़ा जे भेट में
तमामु पुराणा तजुर्बेकार माण्हू आहिनि, हमेशह इलेक्शन उतां लड़ंदा आया आहिनि ऐं जहिड़े क़िस्म जो वेलफेयर जो कमु आहे तव्हां पाण ॾिठो आहे ठटे में जीअं माण्हुनि जो आंधी मांजी उहे कमु अचनि था, उहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते ॾाढा बि आहिनि, वॾी फोर्स आहे उन्हनि वटि, उनजे बावजूदि उहे हाराए था वञनि। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ॾाढा वारो पार्ट उहे कोन्हनि। पीपुल्स पार्टीअ पुठनि 2-3 सालनि में शिराजुनि ते हेॾा केस हणी छॾिया, किथां रिलीफ कोन मिलनि। सही, ॾाढो उहो आहे जेको पावर में, इहा ॻाल्हि सम्झी छॾियो, या जंहिंखे पावर स्ट्रक्चर जी सपोर्ट आहे। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहिब खे हिकिड़े पावर स्ट्रक्चर जी सपोर्ट आहे, जंहिं उहा तव्हांखे मिली तव्हां बि खटे वेंदो शायदि, सही, ठीकु आहे, पर न रुॻो उन सां कमु नथो थिए। पावर स्ट्रक्चर माना हिकिड़ो फैक्टर ज़ुल्फ़िकार आहे, मिर्ज़ा खे खटाइण वारा उहे आहिनि। न हिकिड़ो फैक्टर आहे, जेको वोटर आहे, जेको हुनजो सपोर्टर आहे, उहो ईअं हीसिजे नथो, उहो सम्झे थो त मूंखे हिकिड़ी पावर स्ट्रक्चर सपोर्ट, उहो वोट न ॾियारींदो। मां नथो चवां वोट जाली मिलिया, ईअं नथो चवां, पर शिराजी खे जॾहिं इहा ख़बर हूंदी या तव्हांखे या मूं जहिड़े माण्हू खे, त मूंसां पावर स्ट्रक्चर बीहंदो कोन, मां अकेलो थींदुसि, मूंखे मारे छॾींदा, जेको वणंदो न कंदा। सही, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा सां गॾु जेकर माण्हू बीहनि पिया त उनखे इहा ख़बर आहे त हीउ पावर स्ट्रक्चर प्रोटेक्ट कंदो, हिकिड़ो वॾो फैक्टर थो थिए न। तंहिंजे करे, पर मां इहो नथो चवां त उन पावर स्ट्रक्चर वञी वोट विझराइनि, ईअं कोन्हे को। वोट हुननि खे मिलिया आहिनि, जीअं पीपुल्स पार्टी जे सां ॻाल्हि कयूं था न, हुन खटियो आहे, जीअं MQM खटियो आहे, बिल्कुलु ठीकु आहे न, ईअं न आहे त MQM कोन खटियो, मूंखे MQM सां सभु इख़्तिलाफ़ आहिनि, पर हुनजा माण्हू हुनखे वोट ॾियनि था। सही, ऐं वोट जी पंहिंजी हिकिड़ी रेस्पेक्ट आहे। असां डेमोक्रेटिक प्रोसेस में बिलीव जेके आहियूं, उन्हनि खे इख़्तिलाफ़ राय रखंदे बि इन राइट जी रेस्पेक्ट करणु घुरिजे। त वोट उन्हनि खे मिलियो आहे, असांजो इख़्तिलाफ़ राय बरक़रार आहे। नसीर साहिबु ॾिसो, हिकिड़ी पार्टी जंहिंजो असांखे वजूद नज़र न थिए आयो सिंध में, PTI जी पाण ॻाल्हि करियूं, PTI कराची मां कुझु सीटूं कढियूं आहिनि, उमरकोट मां बि सीटूं कढियूं आहिनि, कासिमाबाद वग़ैरह इन इलाइक़नि में तमामु वॾो वोट मिलियो आहे। हिकिड़ी नई पार्टी आहे, नओं नारो आहे, सिंध में एॾी वॾी मोट असांखे हूअं नज़र कोन पई आई, ऐं उनजे भेट में असांजा क़ौम परस्त आहिनि, जिन जी एॾी वॾी जिदोजहद आहे, शानदार जिदोजहदूं उन्हनि क़ौमी हक़नि ते कयूं आहिनि। जेके बि सिंध जा बुनियादी इशूज़ आहिनि उन ते जेकॾहिं कंहिं आवाज़ु उथारियो आहे, लठियूं खाधियूं आहिनि, जेल काटिया आहिनि, कोड़ा खाधा आहिनि, उहे क़ौम परस्त आहिनि। उन्हनि खे उहा मोट कोन मिली। PTI हाणे आई ऐं एतिरी वरी पंहिंजी प्रेज़ेंस उन ॾेखारी आहे हिन इलेक्शन में। सिंध TV 6-7 साल पुराणो इदारो आहे, उनजो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे सिंध जे कल्चर सां, सिंध जी इंफॉर्मेशन सां, सिंध जी न्यूज़ सां, सिंध जे मसइलनि जा आवाज़ उथारण सां सिंध TV खे मोट मिले थी। नेशनलिस्ट जंहिं पॉलिटिक्स में 40 सालनि खां हलिया आहिनि, उन्हनि जो कॉम्पिटेटिव एज ॿियो हुयो। उन्हनि, तव्हां उन सां डिसएग्री करे सघो था, मूंखे बि इख़्तिलाफ़ राय शायदि हिन ॻाल्हि सां हुजे, हुननि 40 साल माण्हुनि खे मुसलसिल जंहिं शइ ते एंगेज कयो त बाबा सिंध जे इशूज़ ते असां मोबिलाइज़ कंदासीं, रजिस्ट कंदासीं जेतिरी असांखां थी सघंदो, ज़रूरत पई त हड़तालूं कराए छॾींदासीं, मुल्क बंदि कराए छॾींदासीं। पर पुठियनि 30-40 सालनि में हू माण्हुनि वटि इन जे बदिले या उन जे एजेंडा ते वोट घुरण न वेंदा हुया, इनफ़रादी तौरु वेंदा हुया। मिसाल तौरु परिजो साहिबु 88 में इलेक्शन में बीठो, डॉक्टर ताज़र साहिब जी पार्टी कॾहिं कॾहिं उनखां अॻु में बि इलेक्शन में बीहंदी रही आहे। सैयद जलाल ममून शाह इज़ दी ओनली एक्सेप्शन, जेको पार्लियामेंट्री पॉलिटिक्स हिकिड़े अरसे खां कंदो पियो अचे। त बहसियत मजमूई नेशनलिस्ट पार्टीज़ इलेक्टोरल एजेंडा, इलेक्टोरल प्रोसेस ते हिकिड़ो त उन्हनि वटि माण्हुनि वटि एक्सपेक्टेशन हूंदी आहे न, त हीअ छा कंदा। माण्हुनि वटि एक्सपेक्टेशन आहे त यार हीअ सिंध जो मसइले ते का कालाबाग डैम जी ॻाल्हि थी, को अहिड़ो ख़तरनाक मसइलो थियो, सिंध विराइण जी ॻाल्हि थी त हीअ बीह रहंदा, मरी वेंदा, हटंदा कोन। इहो माण्हुनि खे ट्रस्ट आहे। माण्हुनि खे ॿियूं शिकायतूं बि आहिनि, अदालतनि में के माण्हू आहिनि जेके बता वठनि था, के माण्हू आहिनि जेके ज़मीनुनि ते कब्ज़ा कनि था, सभु इख़्तिलाफ़ हुननि सां थी सघनि था, पर माण्हू हुननि जी इन ॻाल्हि जा क़ाइल आहे त हीअ हिननि जी पिच आहे, हिन ते हीअ माण्हू ठीकु आहे, इन ते बीह वेंदा। सही। ऐं हेतिरे अरसे ताईं तव्हां इलेक्शन पॉलिटिक्स जा पंहिंजा तरीक़ा आहिनि, उहा रुॻो इलेक्शन कैंपेन सां शुरू न थींदी आहे, उनजो तरीक़ेकार सॼो मुख़्तलिफ़ आहे। हींअर तव्हां जन डैम या धारियाबाद करी या सिंध जे वहदत ते पॉलिटिक्स कंदा न, उन लाइ राजूनियूं ज़रूरी शायदि न आहिनि, माण्हुनि जो मरणनि परणनि में ईअं उथणु वेहणु ज़रूरी कोन्हे, महल ते माण्हुनि जो एक्सेस हुजे, तव्हां उन्हनि खे ॿधियूं छोड़ियूं करायो, ढोर ढगनि जा मसइला, सना थुला, इन्हनि शयुनि खां उहे आज़ादु हू हिकिड़ी नज़रियाती पॉलिटिक्स कंदा आहिनि, व्यूज़ खणी ईंदा आहिनि, माण्हू हुन ते मोट ॾींदा आहिनि। इलेक्टोरल पॉलिटिक्स लाइ तव्हांखे अॼु खां सीड़प शुरू कंदो त 5 साल पोइ माण्हुनि खे वञण जहिड़ा थींदो। सही। उन लाइ तव्हांजो उते बेस स्टेशन हुजे, तव्हां मौजूदु हुजो। पोइ ईअं न थी सघंदो त कादिर मक्सी साहिब जी रिहाइश हुजे, मिसाल तौरु जुंगशाहीअ जी या पलीजे साहिब जी, ऐं हू रहे पॉलिटिक्स करे कासमाबाद में, ऐं पोइ वञी जुंगशाही मां वोट वठणु वञे, पोइ न मिलंदो। चलो नसीर साहिबु हिनखे कंटिन्यू कंदासीं, टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो। नाज़रीन असां सां गॾु रहिजो, अचो था नंढी साई खां पोइ।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। नसीर साहब ॻाल्हि कॉम्प्रेसन जी पाण कई पे हाणे तव्हां जुंगशाही सां तालुक़ु आहे पलीअ साहिब जो, कासमाबाद रहे वञी इलेक्शन जुंगशाही मां विड़े उहा मोट न मिले त चलो ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर कासमाबाद में हेडक्वार्टर आहिनि सिंध जी कॉम्प्रेस तंज़ीमुनि जा, तरक़ी पसंद पार्टी उते आहे, अवामी तहरीक आहे, अयाल लतीफ़ अली जो वॾो मुअसिर उते एक्टिव रोल रहियो आहे कासमाबाद जी लोकल पॉलिटिक्स जे हवाले सां बि। पर जॾहिं रिज़ल्ट्स ॾिसूं था उन्हनि जा पंहिंजा इलाइक़ा आहिनि, नेशनल असेंबली जी सीट छॾियो, सूबाई असेंबली जी सीट छॾियो, काउंसिलर जी सीट बि न खटे सघनि, पोइ कहिड़ी सियासत इहा आहे जंहिंमें ज़ाहिर अवाम मोट ॾिए थो, अवाम जा जेके बुनियादी मसइला जीअं तव्हां ॻाल्हि कई त नेशनल इशूज़ बि ॻाल्हि आहे, पर थाणे जो कचहरी जो मसइलो आहे, नाली जो मसइलो आहे, म्यूनिसिपल जो मसइलो आहे, गैस बिजली पाणी जो मसइलो आहे, उन्हनि ते इहे पार्टियूं उते कासमाबाद में त कमु कनि पियूं न। ॾिसो ई पहिरियों हू हिकिड़ो फैक्टर हो त तव्हां फिज़िकली उते रहो नथा, जंहिंजो मूं हवालो ॾिनो। ऐं पलीअ साहिब जो हिकिड़ो मिसाल आहे सभिनि ते लागू थो थिए, मां रुॻो पलीअ साहिब खे आइसोलेट नथो करियां, ॿियनि जो बि इहो ई आहे। जेसि ताईं सुवालु आहे त उते तव्हांजी जिते मौजूदगी आहे, सो इलेक्टोरल पॉलिटिक्स में तव्हांखे ॿियूं कई तयारियूं कराइणियूं पवंदियूं। मिसाल तौरु तव्हांजो होमवर्क हुजे न त तव्हांजा वोटर जेके हिते रहनि था हमख़्याल, मिसाल तौरु उन्हनि जा वोट बि हिते दाख़िल आहिनि या न, उन वटि शनाख़ती कार्ड बि हिते आहे या न, उन ॾींहं ते हिते अवेलेबल बि आहिनि या न, इहे ॻोठनि में तव्हां ॾिसो वॾेरा इन मामले में ॾाढा तेज़ हूंदा आहिनि। सही, हुनखे ख़बर हूंदी आहे त कहिड़े घर में कंहिंजो शनाख़ती कार्ड आहे न आहे, कंहिंजो लिस्ट में नालो आहे न आहे, माण्हू विहारियल वेठा आहिनि, लिस्टूं वेठा ॾिसनि, नाला वेठा बैठनि। कई लवाज़मात खपनि था इलेक्टोरल पॉलिटिक्स में जेकर तव्हां सीरियसली इन्वॉल्व आहियो त। हाणे नेशनलिस्ट पार्टी ॿी ॻाल्हि इहा लोकली अवेलेबल जेको रिलीफ तव्हां शिराज़ियुनि जो हवालो ॾिनो, बिल्कुलु ठीकु आहे, शिराज़ियुनि सां मूंखे ॿिया कई इख़्तिलाफ़ थी सघंदा, पर हू लोकली माण्हुनि खे हर वक़्तु एक्सेसिबल आहे। सही, हाणे छा थो थिए थी, मिसाल तौरु पार्टीज़ जा जेके हाउसिस आहिनि उहे पार्टीज़ जे कमनि जे लाइ त ॾाढा सरगर्म आहिनि, या ॿिया बि के शायदि माण्हू ईंदा हुजनि, पर जनरली पब्लिक वटि इहा फीलिंग न आहे त मिसाल मां कासमाबाद में रहां थो या रहां थी त मुंहिंजो को मसइलो आहे त मां रिलीफ वठिणो हुजे त हिते वञा त मूंखे सपोर्ट मिली वेंदी, ईअं कोन्हे को। सही, कारकुननि खे थी सघे थो मुलाक़ात करणी आहे, मिलणो आहे, हीअ इलेक्शन थी आहे, कारकुननि जी हीअ मसइलो आहे, कंहिंखे फ़ोन करणी आहे, उहो कारकुननि खे शायदि कुझु सपोर्ट मिलंदी हुजे। पब्लिक एट लार्ज जंहिंखे ख़ल्क़ ख़ुदा चइबो आहे, उन जे लाइ नेशनलिस्ट पार्टी जी ऑफिस ईअं कमु नथियूं कनि जीअं वॾेरे जी औताक थी करे, माना वेलफेयर ऑफिस, वेलफेयर खपे। ॾिसो आम माण्हू खे दिहाड़ी जे नंढनि नंढनि मसइलनि में खपे थी सपोर्ट। सही, ऐं लोकल गवर्नमेंट जॾहिं को माण्हू ईंदो बि त फंक्शन इहे हूंदसि न, उन वटि का कानून साज़ी त कोन वेही कंदा, का आइडियोलॉजिकल ॻाल्हियूं कोन थींदियूं, उते थींदी गिटीअ जी सफ़ाई, गटारे जो ढकणो, बेसिक सर्विसिस। इवन ही त हाणे सिंध हुकूमत सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बि फुरे वरितो आहे लोकल गवर्नमेंट खां। कल्ह MQM जे हिकिड़े हमरा ॾाढो सुठो कमेंट कयो त जेको चीफ मिनिस्टर साहिबु आहे उहो हाणे चीफ सैनिटरी इंस्पेक्टर थी वियो आहे, छो त सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जो बि चेयरमैन साहिबु CM थी वियो आहे। हाणे MQM कंहिंखे वणे न वणे, पर ॻाल्हि त सीधा कनि, जेके बेसिक फंक्शन आहिनि म्यूनिसिपल कमेटीज़ जा उहे बि जेकर तव्हां खणी रखंदो प्रोविंशियल गवर्नमेंट वटि, तव्हां वफ़ाक़ सां विढ़ो था त सूबनि खे इख़्तियार ॾिए, बिल्कुलु उहो इख़्तियार डिस्ट्रिक्ट खे ॾियण में, म्यूनिसिपलिटी खे ॾियण में तप चढ़ी थो वञे। नसीर साहिबु हाणे ॻाल्हि ॿुधो, इहे जेके तव्हां शयूं चओ पिया, छा असांजे कॉम्प्रेसन खे ख़बर कोन्हे त इलेक्शन जी सियासत कीअं विढ़बी आहे, ऐं पोइ इहे शयूं जेकॾहिं इन खां अण वाक़ुफ़ आहिनि त पोइ इलेक्शन जे मैदान में कीअं आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे ख़बर आहे त उन्हनि अॼु ताईं कयो छो कोन्हे, एॾा वॾा नारा छो था आणनि, एॾियूं वॾियूं दवाऊं छो था आणनि त असां क्लीन स्वीप कंदासीं या टफ टाइम ॾींदासीं पीपल्स पार्टी खे, ऐं पीपल्स पार्टी तमामु वॾी नुक़सानकार का शइ आहे सिंध लाइ, ऐं सिंध खे उनजो मुतबादिल बि ॾींदासीं। जॾहिं कॉम्प्रेस पार्टियूं कंदी हुयूं आइडियोलॉजिकल पॉलिटिक्स त उन में सीरियस हूंदियूं, उन में लेक्चर बि कराईंदियूं हुयूं, मटीरियल बि छापींदियूं हुयूं, सर्किल्स बि हलाईंदियूं हुयूं, इहे सभु महिनत कंदा हुआ न, ॻोठनि में वेंदा, हारियुनि सां वेहंदा, ऐं क़ीमत बि भरींदा, जेलनि में बि वेंदा, कोड़ा बि खाईंदा, सभु सख़्तियूं खणंदा, छो उन में सीरियस हुया। पोइ उन जा सभु जेके टैक्टिक्स आहे उहे यूज़ कंदा हुया, हड़ताल कराइणी आहे, लिटरेचर पढ़ाइणो आहे, ब्रेन वॉश करिणो आहे माण्हूअ खे, माण्हू जे नैरेटिव डेवलप करिणो आहे नेशनलिस्ट इशूज़ ते, उन में सीरियस आहे त उन में कामयाबी माणी हुअनि। तव्हां सिंध में का पार्टी हुजे नेशनलिस्टनि जेको नैरेटिव बिल्ड कयो आहे उन खां पुठियां नथी पई हटी सघे। सही, पर मां इहो थो सम्झां, मुंहिंजी चार्ज इहा आहे त जॾहिं तव्हां इलेक्टोरल पॉलिटिक्स करणु घुरो था, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे करणु घुरिजे, त पोइ उनखे ईअं सीरियस वठो न। नेशनलिस्ट पार्टीज़ इलेक्टोरल पॉलिटिक्स खे अञा एतिरी संजीदगीअ सां शायदि न पियूं वठनि जेतिरो हुननि आइडियोलॉजिकल पॉलिटिक्स खे जेसिताईं। हाणे डिलेमा छा आहिनि, हाणे आइडियोलॉजिकल पॉलिटिक्स बि नथा पिया कनि, सही, उन खां डिटेच थी विया या वीक थी विया, मां चवां ईअं न आहे त सरेंडर कयो अथनि, पर उन पासे महिनत नथी थिए। ऐं हिन जेको पॉलिटिक्स जी ॿी स्ट्रीम आहे
उन खे बि सीरियस नथा पिया वठनि, उन लाइ उहा महिनत उहा एफर्ट जेका थियणु घुरिजे उहा नथी थिए। ॾिसो सॼी तव्हां इलेक्टोरल पॉलिटिक्स रुॻो इन बुनियाद ते न करे ऐं खटे सघंदो त पीपुल्स पार्टी ख़राबु आहे। सही, इहो रुॻो हिकिड़ो पार्ट थींदो, माण्हू इहो चवंदा अच्छा पीपुल्स पार्टी ख़राबु आहे, मुतबादिल तौरु तव्हां छा आहियो माण्हू उहो ॾिसणु चाहींदा न। जेकर तव्हां वटि अचनि, जेकर मूंखे तव्हांजो चैनल न आहे ॾिसणो त मां उहो चैनल ॾिसां जेको या त तव्हां खां सुठो हुजे या घटि में घटि तव्हां जहिड़ो त हुजे न। सही, पर जे तव्हां जेतिरी बि मूंखे ॼाण न ॾींदो त पोइ मां ॿियो चैनल छो ॾिसंदुसि। सही, सो माण्हू चवंदा त नेशनलिस्ट पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जॾहिं तव्हां मुतबादिल थियणु चाहींदो त आइडियली या त तव्हां हुजो पीपुल्स पार्टी खां सुठा किरदार में, अहलियत में, पॉइंट ऑफ व्यू रखण में, माण्हुनि सां मिलण में, जेतिरियूं बि माण्हुनि जी एक्सपेक्टेशन्स उन में तव्हां पीपुल्स पार्टीअ खां या त बहितर परफॉर्म कंदा हुजो, या एटलीस्ट उन जेतिरी सघ ॾेखारियो इलेक्टोरल सघ थो चवां। हाणे उन पासे जेकर नेशनलिस्ट पार्टीज़ सीरियस आहिनि, तव्हां त कासमाबाद में वोट जी ॻाल्हि कई, साईं मुंहिंजा जेको कासमाबाद नेशनलिस्ट पार्टी जो 30 सालनि खां गढ़ आहे, उते कुझु पार्टीज़ वटि पोलिंग एजेंट बि कोन हुया, छो त उहो नेटवर्क ठाहिणो पवंदो आहे, उहा महिनत तव्हांखे करणी पवंदी आहे। जलसे में माण्हू इकठा करणु हिकिड़ो तरीक़ो आहे, उन में कई माण्हू अहिड़ा अची वेंदा, छो त इशूज़ ते सभु माण्हू मुतफ़िक़ आहिनि न। तव्हांजी पार्टी न बि वणेनि पर सुभाणे को सिंध विराणे जी ॻाल्हि करे त केर बि सॾु ॾींदो, कहिड़ी बि पार्टी जा माण्हू तव्हां निकिरी ईंदसि, तव्हां जलसो वॾो इन करे बि थींदो जो नैरेटिव पावरफुल आहे तव्हांजो। पर साॻे माण्हू खां जॾहिं वोट वठंदो त पोइ हू ॿिया हिसाब कंदो। हाणे नेशनलिस्ट पार्टीज़ खे तय करिणो पवंदो। ऐं मां पर्सनल राय थो ॾियां, कुझु धुरियूं इलेक्टोरल पॉलिटिक्स जे हक़ में न आहिनि, माण्हुनि जो एतिराम थो कयां ख़्यालनि जो। मां इहो थो सम्झां त हीउ जेको दौरु आहे सॼी दुनिया में, उन में इलेक्टोरल लेजिटिमेसी जी तमामु वॾी इम्पोर्टेंस थी वई आहे। इवन उहे धुरियूं जेके कंहिं स्टेट ते इवन वायलेंट तरीक़ूं हलाईंदियूं हुयूं न, मिसाल आयरिश रिपब्लिक आर्मी वायलेंट हुई पर गॾु आयरिश पॉलिटिकल फेस बि रखंदा हुया। इहो दुनिया जे ॿियनि कई हंधनि ते थियो। हू चवंदा ठीकु आहे हीअ असांजी मिलिटेंसी, तालिबान ॾिसो, होॾां चवंदा त असां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं, उन्हनि कतर में ऑफिस खोले छॾी आहे पॉलिटिकल। बिल्कुलु, उन में उहे माण्हू वेहनि था जिन खे बंदूक नथी हलाइण अचे, अंग्रेजी शानदार ॻाल्हाइनि था, दुनिया जा कानून पढ़ी वेठा आहिनि। ठीकु आहे, ॿिए पासे मिलिटेंसी में असां त ज़ाहिर मिलिटेंसी जी ॻाल्हि त नथा कयूं, नेशनलिस्टनि खे मां उन सां कोन इक्वेट कंदुसि। नेशनलिस्ट हिकिड़े पासे नेशनलिस्ट नैरेटिव जी पॉलिटिक्स सां हथु न खणनि, मां कॾहिं बि न चाहींदुसि, इहा हुननि जी स्ट्रेंथ बि आहे, सिंध जी ज़रूरत बि आहे। पर गॾोगॾु इलेक्टोरल पॉलिटिक्स जे लाइ जेके तरीक़ेकार खपनि उन ते पंहिंजे पाण खे उन्हनि खे अलाइन करिणो पवंदो। चलो नसीर साहिबु, हिकिड़े पासे त हीअ कमज़ोरियूं आहिनि त असांजी कॉम्प्रेस धुरियूं इलेक्शन जी जेका पॉलिटिक्स आहे उहे या सम्झी न सघियूं आहिनि या उन पासे उन्हनि अञा ताईं को कमु न आहे कयो। असां ॾिसूं था नेशनल लेवल खां वठी लोकल लेवल ताईं जेका बि इलेक्शन थिए थी, वॾेरा जेके आहिनि, जेके माना इलेक्शन जा चऊं तमामु वॾा खिलाड़ी आहिनि, उहे तव्हांखे हर तक में यूनियन काउंसिल, प्रोविंशियल असेंबली हुजे, नेशनल असेंबली हुजे, उते उन्हनि जा तव्हांखे इतिहाद बि नज़र ईंदा, हिक ॿिए सां सीट एडजस्टमेंट बि कंदा हूंदा, इहे सभु शयूं हू कनि था। असां वटि जेके कॉम्प्रेस धुरियूं आहिनि उन्हनि वटि हिकिड़ो त इहो इलेक्शन विढ़ण जो तजुर्बो बि कोन्हे, उहे लवाज़मात पूरा नथा कनि, पोइ वरी अलॻि अलॻि देगड़ियूं चढ़ियूं पियूं आहिनि, उहे मुतहिद छो नथा थियनि? वॾेरे जी ईगो वॾेरे सां न हूंदी आहे, उहा ग़रीब ते ईगो हलाईंदो आहे, वॾेरो वॾेरे सां सेट थी वेंदो। थोरी घणी ईगो हूंदसि, किनि शयुनि ते ईगो खे सरेंडर करे छॾींदो, कुझु शयुनि ते न कंदो, कुझु शयुनि ते करे छॾींदो। जॾहिं हुनखे शेयर्ड इंट्रस्ट नज़र ईंदा न, पोइ ॿियूं सभु शयूं विसारे छॾींदा। नेशनलिस्टनि जी ईगो कुझु मामलनि में वॾेरनि खां बि वॾी थी वई आहे, प्रॉब्लम आहे सीरियसली। दोस्त आहिनि असांजा, ऐं रिस्पेक्ट थो कयां, पर हुननि जी ईगो जा मसइला ॾाढा सीरियस आहिनि। इख़्तिलाफ़ राय अथनि, भली हुजे, इख़्तिलाफ़ राय तव्हांजी ॻाल्हि वॾेरनि जा पाण में कोन्हनि, या हीअ जेके मथे तव्हां ॾिसो त हीअ 8-10 जमायतुनि जो हींअर इताद थियो न, इहे सभु कड़ा नज़रियाती तौर ते हिक ॿिए सां मांग हुया। पहिरीं ॻाल्हि त हिन मां नज़रियाती हुया ई कोन, बिल्कुलु हिन वटि को नज़रियो आहे ई कोन, इहे हलनि पिया इलेक्टोरल पॉलिटिक्स जे जहान में, हिन जा पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो। नेशनलिस्ट पार्टीज़ वटि पीटीआई ऐं एमक्यूएम बि गॾु वेही रहिया, कुझु जाइ ते हद ई आहे त पीपुल्स पार्टी जंहिंखे असांजा सियाणा दोस्त सेक्युलर जमायत था चवनि, उहा सिपाही साहबा अहले सुन्नत वल जमायत, उन्हनि सां बि इताद कयूं वेठा हुआ। सो हू आहिनि जंहिंखे अंग्रेजी में प्रेगमेटिक आहिनि। सही, हू छा लफ़्ज़ हुन लाइ चइजे, पर हू पाण खे सम्झंदा त असां ॾाढा सियाणा ऐं समझदार माण्हू आहियूं, लचकदार आहिनि, लचकदारीअ खे सियाणप जो हिसो था सम्झनि। ठीकु आहे, ऐं वॾेरे जो जवाबु इहो आहे, मां त कोन मटियो, हुकूमतूं थियूं मटिजनि, मां त उते ई वेठो आहियां। बिल्कुलु। सो नेशनलिस्ट पार्टीज़ खे हिकिड़ो सम्झणो पवंदो त जिते आइडियोलॉजिकल डिफरेंसिस आहिनि ॿियनि इशूज़ ते भली रखनि, अरे तूं इलेक्शन विढ़ण जे हक़ में, मां कोन आहियां, ठीकु आहे,
तूं फलाणो इनकलाब आणणु थो चाहीं, मां अलॻि मुल्क थो चाहियां, मिसाल तौरु आइडियोलॉजिकल डिफरेंसिस आहिनि, तूं फलाणनि सां इताद में वेहणु चाहीं थो, असां नथा वेही सघूं, असांजी आइडियोलॉजिकल लाइन्स इहो भली रखनि, सही, पर पाण में त हुननि जो को जहिड़ो कोन्हे न। जेके धुरियूं चवनि थियूं त अलॻि सिंध ठाहियूं, जेके चवनि थियूं त 23 मार्च जे तहत असांखे राइट्स ॾियो, या जेके चवनि था त वफ़ाक़ पाकिस्तान जे अंदरि स्ट्रांग थी शेयर ॻोल्हियो, इहे सभई सिंध जे इंट्रस्ट ते विरायल कोन्हनि। बिल्कुलु। पोइ इलेक्शन वक़्तु जेकर अलायंस ठाहिनि, मां सां थो जेकर अलायंस ठाहिनि त हिननि खे फ़ाइदो थींदो, वोट मिलंदो। जॾहिं माण्हू हिननि खे विरायल ॾिसंदा, माण्हू हुननि जे पुठियां न लॻंदा इलेक्शन में। जॾहिं माण्हुनि खे ख़बर पवंदी यार हीअ गॾु आहिनि ऐं हीअ डेंट विझी था सघनि, त मुंहिंजो ख़्यालु आहे हिननि खे वोट में बि फ़ाइदो थींदो। हाणे इहे पास्ट खां एफर्ट्स हलियूं आहिनि, पर उहे अलायंसिस छो न हली सघिया, उनजे पुठियां हिकिड़ी स्टेज ते आइडियोलॉजिकल तकरार हुया। पर हिननि खे सम्झणु घुरिजे त जेके इलेक्शन इताद थींदा उन में आइडियोलॉजी जो मसइलो न हूंदो आहे। बिल्कुलु, उहे शॉर्ट टर्म हूंदा उन इलेक्शन लाइ, बल्कि उन सीट लाइ हूंदा, किथे किथे ईअं थींदो, बिल्कुलु, हिन सीट लाइ तव्हां सां अलायंस आहे, हिन ते मां तव्हां सां न आहियां। इहो इलेक्टोरल पॉलिटिक्स जो जहान सॼी दुनिया में ईअं हलंदो आहे, रुगो पाकिस्तान जी ॻाल्हि थोरी आहे, दुनिया सॼी में ईअं थींदो आहे। उहे तव्हांखे पोइ उहे चैनल्स एडॉप्ट करणा पवंदा, पर मां उन ते इहो क़तन न चाहींदुसि त पंहिंजे बुनियादी नज़रियाती बुनियादनि तां हटी करे कनि, ईअं न कनि। मिसाल मूंखां पुछनि, मां न चाहींदुसि त को नेशनलिस्ट कंहिं बि क़िस्म जी मज़हबी धुर सां अलायंस करे, सही, ठीकु आहे। मां न चाहींदुसि त को बि नेशनलिस्ट कंहिं प्रो एस्टेब्लिशमेंट वॾेरनि जे वञी हंज में वेहे सीट खटण जे लाइ। पाण में जेके हमांग हम नज़रिया सोच वारा माण्हू आहिनि, उन्हनि जो अलायंस ठाहिनि, जिनजी बुनियादी एजेंडा सिंध आहे, जिन जी बुनियादी एजेंडा सिंध आहे, जेके वॾेर के निज़ाम जे ख़िलाफ़ आहिनि। छो त वॾेर को निज़ाम ऐं वॾेर की सोच, उहा भली मूं में अची वञे, तव्हां में अची वञे, इहे सिंध जी ओसर में सभ खां वॾी रुकावट आहे। पोइ उन्हनि खां जेकर हटी करे बीहनि ऐं पंहिंजो अलायंस रखनि, त सिंध में हेॾो वॾो मिडिल क्लास आहे। 18 ईयर जी एज जो वोट थियण जे करे लखनि जी तइदाद में नौजवान हाणे वोटर एलिजिबल आहिनि, उन्हनि सां इंगेज कनि। नेशनलिस्टनि खे वापसि पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी में वञिणो पवंदो, उन्हनि नौजवाननि वटि, उन्हनि माण्हुनि वटि इंगेज थियणो पवंदो, जितां हू डिटेच थी आहे। उहो वरी महिनत करणी आहे। तव्हांखे नसीर साहिबु यादि हूंदो, कॾहिं कॾहिं इहे हारी तरीक़ूं केॾियूं सगारियूं हूंदियूं हुयूं, मज़दूर तरीक़ूं हुयूं, शागिर्द तरीक़ूं हुयूं, यूनिवर्सिटीज़ में केॾो असरु हो। हाणे त असांखे कॉम्प्रेस तंज़ीमूं यूनिवर्सिटीज़ में उन लेवल ते असांखे नज़र बि नथियूं अचनि। इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि। ओवरऑल सिंध में असांजा जेके साझावंद आहिनि, दानेश्वर कॉलम निगार चवंदा तब्दीली अचणु खपे, मुतबादिल हुजणु खपे। पीपुल्स पार्टी ज़ुल्म करे छॾिया, 40-50 सालनि खां सिंध जे अछेकारे जी मालिक लॻी वेठी आहे, सुठा कम बि कया अथसि, उन ते ख़राबु कम करण जा इल्ज़ाम बि आहिनि। तब्दीली ईंदी किथां? रुगो असांजी ॻाल्हियुनि मां, रोज़ु कालम लिखणु, रोज़ु इहे टॉक शोज़ में वेही ॻाल्हाइण सां त कोन ईंदी आहे। अमली तौर ते थिए छा थो, इहो असां पाण सॼो हाणे असां डिस्कस करे आया आहियूं। कॉम्प्रेस पार्टी छा पई कोन्हे, या ॿियूं जेके वफ़ाक़ परस्त पार्टियूं आहिनि, उनजो सिंध जे हवाले सां किरदारु छा आहे? जेको तब्दीली वारो ऐं मुतबादिल धुर वारो सुवालु आहे, मां हिननि खे अलॻि ट्रीट कंदुसि। तब्दीली मुंहिंजे नज़र में अञा ॿी शइ आहे, सही, उन ते पोइ अलॻि बहस करे सघूं था। पीपुल्स पार्टीअ जी मुतबादिल जी सियासी तलाश जे मामले में हिकदमि मायूस न थियो। तव्हांखे सबबु ॿुधायां। तव्हां मूंखे ॿुधायो त पीपुल्स पार्टीअ जे इलेक्टोरल मुतबादिल जी ख़्वाहिश ऐं सोच जी उमिरि केतिरी आहे? 2008 में बीबी साहिबा शहीद थी, उन वक़्तु ताईं कंहिंखे बि कोन हो त को पीपुल्स पार्टी जो मुतबादिल खपे। पहिरें ते त बीबी साहिबा अचे थी, असां सभिनी जूं होप्सूं, असां बि कोन पियो चयो त पीपी जो मुतबादिल खपे। 2008 में पीपुल्स पार्टी खटी आई, असांखे तमामु वॾियूं उमेदूं हुयूं, असां मां कंहिं बि न पियो चयो त पीपुल्स पार्टीअ जो इलेक्टोरल मुतबादिल खपे। हूअं असांखे नथी वणे, ॿिया इख़्तिलाफ़ थी सघनि था नज़रियाती तौर ते, पर असां चयो पियो त न ठीकु आहे, सिंध जे इशूज़ ते स्टैंड वठंदी, तवक़ुआत हुयूं, मुख़्तलिफ़ तवक़ुआत हुयूं। सिंध रीबिल्ड कंदी, बहितर कंदी, सिंध जो जेको समाज में ज़वाल आंदो वियो आहे उनखे रीबिल्ड कंदी, उन खाईअ मां कढंदी, असांजी उमेदूं हुयूं। 2008 ताईं कंहिं कोन पियो चयो त इलेक्शन जो मुतबादिल खपे। असां सभिनी पीपुल्स पार्टी खे वञी वोट ॾिना हुया। सही, मुंहिंजो ख़्यालु आहे 2009 ताईं बि हर कंहिं पियो सोचियो, अञा साल थियो आहे, अञा नवां आहिनि, ॾुखिया आहिनि, अञा हिनखे वक़्तु खपे, थोरो सब्र करियो, हिकिड़ो लॉजिक हुई। इहा ॾेई वठी 2010 खां पोइ बिटो निज़ाम वग़ैरह जॾहिं आयो आहे, सिंध में पीपुल्स पार्टीअ जे मुतबादिले जी जेका शिदत सां अर्ज़ु आहे, हूअं थोरी घणी ॿियनि खे रही हूंदी, उहा दर हक़ीक़त पोइ 4-5 साल में इवाल्व थी आहे। हाणे हिकिड़ी पार्टी आहे, हिकिड़ो इदारो आहे जेको 40 सालनि खां एग्ज़िस्ट पियो करे, पावर कॉरिडोर जा शेयर्स वठी चुको आहे, वठी ॼाणे थो, उन वटि पंहिंजी हिकिड़ी पूरी स्ट्रीम आहे माण्हुनि जी, सोच जी, वसाइल जी, उन्हनि पावर कॉरिडोर्स जा हुनर सिखी चुका।
उहो को एक्सपेक्ट करे तो 40 सालनि जी हिकिड़ो देव कामत ठहियल अचे 5 सालनि में बुरी भॼी तबाह थी वेंदी ऐं मुतबादिले जी ॻोल्हा अची वेंदी। कंटिन्यू कयूं था, टाइम थियो हिकिड़े ॿिए ब्रेक जो। नारीन हलूं था ब्रेक ते, ब्रेक खां पोइ अची असां वरी इन ॻाल्हि जो जाइज़ो वठंदासीं। नासिर साहिबु जेका ॻाल्हि पियो करे त 2010 खां पोइ इहा सोच पैदा थी आहे। 2010 खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क में इक़्तिदार में हुई ऐं उन जेको कुझु ॾिनो हिन वफ़ाक़ खे, नंढनि सूबनि खे पंहिंजे इक़्तिदार दौरान मैक्रो लेवल ते वसी पैमाने जे करे नज़र विझंदासीं ओवरऑल पीपल्स पार्टी जी कारकर्दगी ते, त उहो तमामु शानदार असांखे नज़र अचे थो। माइक्रो लेवल ते सिंध में जेके मुख़्तलिफ़ कम म्यूनिसिपल सतह जा आहिनि या शहरनि जे हवाले सां, तरक़ियाती कमनि जे हवाले सां, उहे उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हि थिए। इहे ॿई शयूं असां डिस्कस कंदासीं ब्रेक खां पोइ। असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नसीर साहब, पाण ॻाल्हि पई कई पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुतबादिल छो न अची सघियो आहे या तब्दीली अचणु खपे सिंध में, उन में तव्हां ॻाल्हि कई त इहा सोच त इलेक्शन ई मुतबादिल पीपल्स पार्टी जो खपे, उन लाइ 4-5 साल थिया आहिनि त सोच पैदा थी आहे। हाणे उन 4-5 साल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कारकर्दगी ते ज़रूरु पाण ॻाल्हाईंदासीं, पर तव्हां जिते ॻाल्हि अध में छॾी त इहा सोच पैदा थी आहे, उनखां पोइ थियो छा आहे अमली तौर ते, के अॻु भरायूं थियूं बि आहिनि या कोन्हे थियूं? ॾाढो जंहिंजो हिकिड़ो वॾो रोमांस आहे सिंध जी पॉलिटिक्स सही ऐं परफॉर्मेंस पंहिंजी आहे, हुन सां जेका माण्हुनि जी हिकिड़ी अक़ीदे वारी वाबस्तगी आहे सिंध में, त हिकिड़ो कल्ट आहे पीपल्स पार्टी, फ़िरके वांगुरु आहे सम्झो। सही। सो उन खां माण्हुनि जी डिटेचमेंट पहिरीं स्टेज मुतबादिल जी इहा थींदी त माण्हू डिटेच त थियनि न, तव्हांजी ॻाल्हि त ॿुधण लाइ, मुतबादिल जी ॻाल्हि करण लाइ तयारु थियनि। अॼु खां 5 साल अॻु तव्हां कंहिंखे चओ त पीपल्स पार्टी जो मुतबादिल ठहणु घुरिजे, माण्हू तव्हांजी ॻाल्हि ई न ॿुधनि। पर हाणे सो 5 सालनि अंदरि तव्हां एटलीस्ट ॾिसो त सिंध में मुतबादिल जी अर्ज़ केॾी वधी वई आहे। तव्हां इन सभिनी माण्हुनि खां पुछो, उहे तव्हांखे चवंदा वोट इन करे था ॾियूं जो ॿी का धुर कान्हे। सही। अॻे चवंदा न वोट त आहे ई पीपल्स पार्टीअ जो, थंबो बीहंदो, थंबो वोट वठंदो। सही। ईअं ई हो न। हाणे माण्हू छा था चवनि, हाणे पीपल्स पार्टी चॉइस कान्हे, हाणे ऑप्शन आहे। फ़र्क़ु सम्झो था न? हिकिड़ो त हीअ मुंहिंजी चॉइस आहे, खपे ई आहे, मैं त हुंडई ले असां जेको चवंदा आहिनि न टीवीअ ते। बिल्कुलु। ॿियो इहो आहे त भला हाणे ठहियो, ॿियो को कोन्हे, पोइ त इहा सही। माण्हू लॉजिकली ॾिसनि था, माण्हू कंपेयर था कनि न। मिसाल तौर जेको अलायंस जंहिंमें अरबाब गुलाम रहीम साहिबु, लियाकत जतोई, सदरदीन शाह साहिब जी पार्टी ऐं उहे जब धुरियूं गॾु थींदियूं त उन्हनि जो पॉलिटिकल हिस्ट्री सिंध में सुठी कान्हे का। सही। पोइ माण्हू कंदा कंपेयर न, नेशनलिस्ट बहितर ऑप्शन ठीकु आहे, पर उहो मूं तव्हांखे ॿुधायो हुननि जा पंहिंजा मसइला आहिनि। सो लाज़मी तौर ते अञा पीपल्स पार्टी इन मुतबादिल जी ख़्वाहिश जे बावजूदि इहा बि तवक़ो न कयो त ईंदड़ 3 खां 5 सालनि में का वञे पई। ईअं न सोचो ही कमु हुआ जीअं ग़ालिब चयो न, आशिकी सब्र तलब और तमन्ना बेताब। सही। सो तमन्ना ॾाढी बेताब वारो सुभाणे मुतबादिल ठहे। मुंहिंजे तव्हां ॻाल्हि कई त तव्हांजे प्रोग्रामनि, तक़रीरुनि, मज़मूननि बिल्कुलु इन मां थींदी। ॿियो भला असां ऐं तव्हां ख़ुदा न ख़ासिता छा पीपल्स पार्टी माण्हुनि खे खणी सिंध मां ॿाहिरि फिटी कंदासीं या असां तव्हां जहिड़ा माण्हू हिकु ॿी सोच खे क्रिएट कंदा। सही। ऐं पोइ उन खे मुतबादिल तौरु वरी हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी खपंदी। ईअं कोन्ह थींदो त पीपल्स पार्टी जो मुतबादिल का NGO थींदी, को TV चैनल थींदो, ईअं त कोन्ह थींदो न। बिल्कुलु। तव्हां असां जेतिरी बि एफर्ट कंदासीं, असां हिकिड़ो फर्टाइल ग्राउंड ठाहे सघूं था, माण्हुनि जी सोच ते इन्फ्लुएंस करे सघूं था, ऐं उहो थियो आहे। इन खां तव्हां इनकार न करे सघंदो, केर बि इनकार, पीपल्स पार्टी बि न करे सघंदी। सही। सो उहा हिकिड़ी सोच। हाणे 2 ऑप्शन थींदा, या को मौजज़ो थिए, पीपल्स पार्टी सुधरी पए। मूंखां जे पुछो त मुंहिंजी पहिरीं ख़्वाहिश इहा हूंदी, पीपल्स पार्टी अॼु बि हिकिड़ी वॾी बार्गेनिंग एंटिटी आहे पाकिस्तान जे स्ट्रक्चर में। या इहो एॾो वॾो बुत सिंध जा माण्हू वरी अलाए कॾहिं खड़ो करे सघंदा, मूंखे ख़बर कान्हे। सही। सो जेकर उहा बिहेव करे, उहा सिंध जे इशूज़ ते जेन्युइन बार्गेनिंग्स करे, मुंहिंजो पीपल्स पार्टी मां एक्सपेक्टेशन छा हूंदी? मूंखे हिकिड़ो त आम माण्हू जो मसइलो आहे, दिहाड़ी जा मसइला आहिनि, कंहिंजी नाली ठीकु कान्हे, कंहिंजी घिटी साफ़ कोन्हे। लाड़काने शहर जी शिकल त वञी ॾिसो, 50 रुपया तहलका वधीक 100 भेरा। वरी इन ॻाल्हि जेका मूं ॻाल्हि शुरू में कई न, त इन नाली ते तव्हां नाली ते उन ते पुलिस थाणो आहे, कचहरी आहे, उन ते तव्हां ठीकु आहे तनक़ीद करे सघो था। ओवरऑल तव्हां ॾिसो, विफ़ाक़ जी पार्टी चइनी सूबनि जी ज़ंजीर बेनज़ीर चवंदा हुआ, अॼु बि चवनि था, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नारो आहे, पीपल्स पार्टी चए थी विफ़ाक़ जी जमात आहियूं।
उनजे बावजूदि पीपल्स पार्टी जे क्रेडिट ते जेके शयूं आहिनि तव्हां मुल्क में का बि ॿी पार्टी ॿुधायो, तव्हां चओ था 2008 खां पोइ इहा ॻाल्हि आहिस्ते आहिस्ते शुरू थी, 2010 खां पोइ ज़ोर पकड़ंदी वई, 11-12 जॾहिं पीपल्स पार्टी दौरु वियो दौरे हुकूमत, उन खां पोइ अञा वधीक ज़रूरत महसूस थी। इन दौर में पीपल्स पार्टी कयो छा? तव्हांखे अरिड़हीं आईनी तरमीम ॾिनी, तव्हां मुलाज़मतूं, कोटा सिस्टम, ॿियूं सभु शयूं उन हवाले सां जेके जेके अरिड़हीं तरमीम उहे वरी ज़िक्र करण जी ज़रूरत कोन्हे। NFC अवार्ड ॾिनूं कालाबाग डैम ते, हालांकि पंजाब तव्हांखे ख़बर आहे उहो कालाबाग डैम जो आमी आहे, उनजे बावजूदि कमू शहीद वारो धरणो या उन खां पोइ पीपल्स पार्टी जो गुज़िरियल दौरु, सिंध जा जेके नेशनल इशूज़ आहिनि, बुनियादी इशूज़ आहिनि, उनमें पीपल्स पार्टी त क्लियर आहे, ॿियूं पार्टियूं उहे किथे बीठियूं आहिनि? जेके ॿ सतहूं आहिनि पार्टीज़ जे परफॉर्मेंस खे परखण जूं, हिकिड़ी त मैक्रो लेवल जा इशूज़ आहिनि न जेके कॉन्स्टिट्यूशनल आहिनि, उन में यकीन करियो त अरिड़हीं तरमीम खां इनकलाब खां घटि न हुई। सही, इहा ॿी ॻाल्हि आहे त उहा पीपल्स पार्टीअ जे पंहिंजे दौर में रिवर्स थियणु शुरू थी वई। रज़ा रब्बानी साहब उन वक़्तु ख़त लिखिया हुया बिल्कुलु पंहिंजे प्राइम मिनिस्टर खे त हीअ अरिड़हीं तरमीम सां हथ चुरान थिए पई, उनखे रोकियो। सही, पीपल्स पार्टी उनजे रिवर्सल खे रोकण लाइ सीरियस स्टेप कोन वरिता। नंबर 2, सिंध जा जिते कालाबाग डैम जे मसइले ते पीपल्स पार्टी तव्हांखे नज़र थो अचे त लटकणी बीह रही ऐं कुझु ॿियनि इशूज़ ते बि, उते सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत दौरान उन जा इत्तेहादी हर 3 महीने अलॻि सूबे जी कैंपेन हलाईंदा रहिया। सही, जेको सिंध जो बुनियादी सभ खां वॾो मसइलो आहे, घणा भेरा पीपल्स पार्टी उन ते स्टैंड वठंदे तव्हांखे नज़र आई। असेंबली में रेज़ोल्यूशन न पिया पेश थियण ॾियनि त हीअ विरहाङे जी ॻाल्हि थी थिए, हीअ ज़ुल्म थो थिए, नाहक थो थिए, तव्हांजे इत्तेहादी पिया कनि, रेज़ोल्यूशन न पिया अचणु ॾिननि। हीअ मूंखे ॿुधायो जेको पहिरियों ॿिटे निज़ाम जो मॉडल आयो, पीपल्स पार्टी वारनि महिणा पे ॾिना असां तव्हां जहिड़नि नंढनि माण्हुनि खे त PhD कंदो तॾहिं ख़बर पवंदव, पढ़ियो पाण पनो बि कोन हुन कानून जो, उहे सभु असांखे जेके PhD पिया ॿुधाइनि से 8 महीननि खां पोइ साॻियो कानून रिवर्स करण लाइ तयारु थी विया। सही, सो मैक्रो लेवल जे इशूज़ ते डेमोक्रेसी जे प्रोसेस में मूंखे अॼु बि पीपल्स पार्टी बहितर ऑप्शन थी लॻे। NFC ॾिसो, मां तॾहिं थो चवां न, जदोजहद रही आहे जॾहिं NFC वारा। नेशनल लेवल जा मैक्रो लेवल जा इशूज़ ईंदा, मूंखे पीपल्स पार्टीअ खां बहितर का पार्टी नज़र नथी अचे। हाउएवर, मां पाकिस्तान हुजण सां गॾु हिकु सिंधी बि आहियां, मुंहिंजा पंहिंजे धरतीअ जे अंदरि ॿिया बि के वॾा इंट्रस्ट आहिनि जेके डेमोक्रेसी खां बि शायदि वधीक मुंहिंजे लाइ इम्पॉर्टेंट आहिनि। मिसाल तौरु को माण्हू मूंखे रोज़ु वेठो चए त तुंहिंजी सिंध सां विराए छॾंदासीं ऐं पार्टी वेठी हुजे चुप उन सां इताद करियूं वेठी हुजे, त पोइ मां अरिड़हीं तरमीम ऐं NFC ते नाच करियां या उनजो मातम करियां। सही, सो जेकर तव्हां इस्लामाबाद में वेही ॾिसंदो त पीपल्स पार्टी इज़ चॉइस नंबर 1, पर जॾहिं तव्हां सिंध में वञी वेंदो ऐं हिकिड़ो त न तव्हां वाक़ई सम्झो था पीपल्स पार्टी सिंध जी क़ौमी वहदत लाइ ख़तरो आहे ऐं का बि अहिड़ी एफर्ट थी त पीपल्स पार्टी ख़ामोश थी पोयनि बेंचुनि ते वेठी हूंदी, इक़्तिदार लाइ सिंध क़ुर्बान करे छॾींदी। ॾिसो, को बि ख़तरो ईअं त कोन थींदो न त सुभाणे को चाकू खणी अची सिंध जो नक्शो विराईंदो। ही फाउंडेशन ईअं पवंदी आहे न, तव्हां मुतालबा करणु शुरू कयो, तहरीकूं रेड ज़ोन में मास्तरनि जे जलसे ते त लठियूं हलाइनि था, रेड ज़ोन में कराचीअ खे अलॻि सूबे करण जो हेॾो सारो जुलूस निकितो, उते त केरु न पियो पुछे। सही, ठीकु आहे। सो तव्हां जॾहिं सराइकी सूबे जी ॻाल्हि पे कई, हाणे मां सराइकी सूबे जो ठहणु न ठहणु को अलॻि डिबेट आहे, मां उन ते हिते राय नथो ॾियां, ठीकु आहे, छो त उनजे पुठियां हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन जूं बि रिक्वायरमेंट्स आहिनि। बिल्कुलु, हिननि ईअं पे माण्हुनि खे तासुर ॾिनो त सुभाणे सूबो ठहे वठो, ख़बर हुअनि त कॉन्स्टिट्यूशन जा जेके बैरियर आहिनि पंजाब जी असेंबलीअ जो रेज़ोल्यूशन एडॉप्ट खां सां तव्हां न ठाहे सघंदो। बिल्कुलु, तव्हांजी महिरबानी, टाइम जो प्रोग्राम टाइम ख़तमु थियो। नाज़रीन, नसीर साहिब जी आख़िरी ॻाल्हि तमामु अहम ॻाल्हि आहे त जेकॾहिं सिंध खे इक़्तिदार पीपल्स पार्टी खे इक़्तिदार ई सिंध मां कंहिंजी चूंड करणी पए त पीपल्स पार्टी शायदि सिंध खे दाव ते लॻाए छॾींदी, इक़्तिदार उन जी अवलियत हूंदी। वरी बि असां उमेद इहा ई था रखूं त शायदि पाकिस्तान पीपल्स पार्टी इन क़िस्म जी कंहिं एक्सट्रीम ते न वञे, पर इहे ख़दशा ज़रूरु मौजूदु रहंदा। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह भाई।